हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जी त दोस्तो, अॼु असीं शुरूआत करे रहिया आहियूं सिंधी 12वीं क्लास मां मॉडल पेपर जी। जेके मॉडल पेपर तव्हांजे मुख़्तलिफ़ टेस्टनि, चाहे उहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे किताब मां टेस्टूं हुजनि या सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट SST ऐं उनखां अलावा SPS जे तरफ़ां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां जेको पेपर जारी थींदा, HST जा या SS जा या सब्जेक्ट स्पेशलिस्ट या लेक्चरर जा, त उन्हनि जे लाइ इहे सवाल मददगार हूंदा। ऐं उनखां अलावा सिंधी लैंग्वेज टीचर उन जे लाइ बि ही जेके सवाल आहिनि इंतिहाई अहम आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे त हीउ मुंहिंजो पोरियो अव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि अचे त बराए महिरबानी आख़िर में कमेंट ऐं लाइक ज़रूरु कजो। सो हलूं था सवाल नंबर 1 तरफ़। त क़ौमी ॿोली ऐं क़ौमी इख़लाक़ सबक़ु कंहिंजो लिखियलु आहे? सिंधी 12वीं क्लास में इहो सबक़ु ॾिनल आहे, क़ौमी ॿोली ऐं क़ौमी इख़लाक़। इहो सबक़ु कंहिंजो लिखियलु आहे? ख़लीफ़ो नबी बख़्श, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहब या इस्माइल उरसाणी साहब या अलामा आया काज़ी साहब। त इन जो सही जवाबु थींदो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहब। क़ौमी ॿोली ऐं क़ौमी इख़लाक़ सबक़ु हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 2 तरफ़ अचूं था। ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं सबक़ु कंहिंजो लिखियलु आहे? इहो बि सिंधी 12वीं क्लास में सबक़ु ॾिनल आहे, ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं। इहो सबक़ु कंहिंजो लिखियलु आहे? ख़लीफ़ो नबी बख़्श बलोच या हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी या इस्माइल उरसाणी अलामा आया काज़ी। त इन जो सही जवाबु थींदो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहब। ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं जेको सबक़ु लिखियलु आहे उहो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहब जो आहे। सवाल नंबर 3 आहे, शाह जो शेर ऐं शाइरी सबक़ु कंहिंजो लिखियलु आहे? शाह जो शेर ऐं शाइरी सबक़ु कंहिंजो लिखियलु आहे? ख़लीफ़ो नबी बख़्श, हकीम फ़तेह मोहम्मद, होतचंद मूलचंद गुरबख्शाणी, अलामा आया काज़ी साहब। त इन जो सही जवाबु थींदो होतचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब। शाह जो शेर ऐं शाइरी सबक़ु होतचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 4 तरफ़ अचूं था। कोहिस्तानी कचेरी सबक़ु कंहिंजो लिखियलु आहे? सिंधी 12वीं क्लास में सबक़ु ॾिनल आहे, कोहिस्तानी कचेरी। उन मां हिकिड़ो टुकड़ो वरितो वियो आहे, उहो जेको आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? त इन जो सही जवाबु थींदो कहिड़ो? ख़लीफ़ो नबी बख़्श बलोच, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी, होतचंद मूलचंद गुरबख्शाणी या अल्लाह बचायो यार मोहम्मद समूह। त इन जो सही जवाबु थींदो अल्लाह बचायो यार मोहम्मद समूह। हाणे इन खां पोइ अॻिते अचूं था। सवाल नंबर 5 तरफ़। कमाल ऐं ज़वाल किताब कंहिं तर्जुमो कयो? कमाल ऐं ज़वाल किताब कंहिं तर्जुमो कयो? ख़लीफ़े नबी बख़्श, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी, होतचंद मूलचंद गुरबख्शाणी, अल्लाह बचायो यार मोहम्मद समूह। त इन जो सही जवाबु थींदो कमाल ऐं ज़वाल किताब हकीम फ़तेह मोहम्मद तर्जुमो कयो। सवाल नंबर 5 तरफ़ अचूं था। आफ़ताबे अदब किताब कंहिंजो लिखियलु आहे? ख़लीफ़ो नबी बख़्श बलोच, हकीम फ़तेह मोहम्मद, सैयद होतचंद मूलचंद गुरबख्शाणी, अल्लाह बचायो यार मोहम्मद समूह। त इन जो सही जवाबु थींदो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी। आफ़ताबे अदब जेको सबक़ु लिखियलु आहे या किताब जेको लिखियलु आहे उहो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 6 आहे, मुक़दमा लतीफ़ी। इंतिहाई अहम सवाल आहे, काफ़ी टेस्टनि में इहो सवाल अची चुको आहे। मुक़दमा लतीफ़ी किताब कंहिंजो लिखियलु आहे? ख़लीफ़ो नबी बख़्श बलोच, हकीम फ़तेह मोहम्मद, होतचंद मूलचंद गुरबख्शाणी, अल्लाह बचायो यार मोहम्मद समूह। त इन जो सही जवाबु थींदो होतचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब जो लिखियलु आहे मुक़दमा लतीफ़ी। सवाल नंबर 7, मशहूर नावल नूरजहां कंहिंजो लिखियलु आहे? इहो नावलनि में इंतिहाई अहम सवाल आहे, काफ़ी टेस्टनि में मुख़्तलिफ़ टेस्टनि में इहो अची चुको आहे त नूरजहां नावल कंहिंजो लिखियलु आहे? नबी बख़्श, ख़लीफ़ो नबी बख़्श, हकीम फ़तेह मोहम्मद, होतचंद मूलचंद गुरबख्शाणी, अल्लाह बचायो यार मोहम्मद समूह। त इन जो सही जवाबु थींदो होतचंद मूलचंद गुरबख्शाणी। नूरजहां नावल जेको लिखियलु आहे उहो होतचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 8 आहे, लुआरी जा लाल। लुआरी जा लाल किताब कंहिंजो लिखियलु आहे?
ख़लीफ़ो नबी बख्श, हकीम फ़तेह मोहम्मद, ख़ुदचंद मूलचंद गुरबख्शाणी, अलावा चयो यार मोहम्मद समूह। त इन जो सही जवाबु थींदो लुंवारी जा लाल किताब ख़ुदचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 9 आहे, अबियात सिंधी कंहिं लेखक छपरायो? अच्छा, अबियात सिंधी में ख़्वाजा मोहम्मद ज़मा साहब जा जेके बैत आहिनि उहे अचनि था, उन्हनि खे जेको तरतीब ॾिनो या जेको इहो किताब छपरायो, इहो कंहिं छपरायो? अलामा उमर बिन दाऊद पोटे साहब, हकीम फ़तेह मोहम्मद, ख़ुदचंद मूलचंद गुरबख्शाणी या अलावा चयो यार मोहम्मद समूह। त इन जो सही जवाबु थींदो अबियात सिंधी जेको किताब छपरायो उहो अलामा उमर बिन दाऊद पोटे साहब छपरायो। आख़िरी सवाल तरफ़ अचूं था। सवाल नंबर 9, सुरहा गुल कंहिंजी तसनीफ़ आहे? सुरहा गुल जंहिंमें मज़मून आहिनि मुख़्तलिफ़, उहो कंहिंजी तसनीफ़ आहे? अलामा उमर बिन दाऊद पोटो, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहब, ख़ुदचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब, डॉक्टर नबी बख्श बलोच साहब। त इन जो सही जवाबु थींदो अलामा उमर बिन दाऊद पोटो साहब। सुरहा गुल जे जेका तसनीफ़ आहे उहा कंहिंजी आहे? अलामा उमर बिन दाऊद पोटो साहब। मूंखे उमेद आहे त अॼु जो इहो पहिरियों मॉडल पेपर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त बराए महिरबानी मुंहिंजे इन चैनल खे जेको आहे उहो ज़रूरु लाइक कजो ऐं सब्सक्राइब कजो ऐं वंड कजो उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट लेक्चरार या HST SST या जेके ईंदड़ टेस्टूं आहिनि SLT जूं, सिंधी लैंग्वेज टीचर जूं, उन्हनि जी तयारी करे रहिया आहिनि या मुख़्तलिफ़ जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स आहिनि उन्हनि जी तयारी करे रहिया आहिनि, त उन्हनि सां लाज़मी वंड कजो। उमीद त ईंदड़ वीडियो में जेको आहे वरी कंहिं नए मॉडल पेपर सां गॾु हाज़िर थींदासीं। ही मॉडल पेपर सिंधी 12 क्लास मां जेको आहे तरतीब ॾींदुसि इंशाल्लाह। या समूरी प्लेलिस्ट इन ते ई हूंदी। ऐं जेकॾहिं को दोस्त इन चैनल ते नओं आहे त प्लेलिस्ट जे ऑप्शन में वञी करे हू मुख़्तलिफ़ प्लेलिस्टूं ॾिसी सघे थो, जंहिंमें मुख़्तलिफ़ दौरनि जे हवाले सां मॉडल पेपर आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टेस्टूं जेके आहिनि उहे उन्हनि जा जेके मॉडल पेपर आहिनि ऐं उनखां अलावा सिंधी अदब जो खोड़ सारो मवाद ग्रामर ताईं मौजूदु आहे। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। सिंध सलामत, साथ सलामत।